आइडिया तव्हांजो ज़हन में क्लियर हुजे, फार्मूला मेथड वैल्यू क्लियर हुजे, उहो वैल्यू तब्दील करे सघनि था। उहो को पेपर में इवन त तव्हां बोर्ड जा पेपर बि ॾिना हूंदा, किताब में हिकिड़ी वैल्यू आहे, पेपर में ॿियो अची थो वञे। सो उन हिसाब सां टेस्ट सेम ई मूं रखियो हो जेको तव्हांखे मां पहिरें क्लास में कराए चुको आहियां। उन ई मेथड उन ई फार्मूले जस्ट थोरी वैल्यू तब्दील कई है। पर ॾुख थियो अक्सर छोकिरनि जेके मूं पढ़ायो उन्हनि मां मार्कूं मैथ में सभिनी जी तमामु घटि आहिनि। वरी तव्हांखे उहे जेके मूं क्वेश्चन ॾिना उनखे तव्हांखे दुबारा क्लियर ई थो कराए छॾियां। पहिरियों सवाल हुयो, हाणे ॾिसण में त तमामु वॾो थो अचे, पर ॿिनि स्टेपनि जो जवाबु आहे। वॉट इज़ 20% ऑफ 50% ऑफ 80% ऑफ 50? सिंपल तव्हांखे मूं छा पढ़ा त परसेंटेज माना छा आहे? 100 100 मंझां। तव्हां स्टेप खे फॉलो कयो, 20% ख़तमु कयो, 100 ॾिनो। ऑफ जो वर्ड जो मूं तव्हांखे सम्झायो त ज़रब आहे, 50 डिवाइडेड बाय परसेंट ख़तमु कयो, 100 अची वियो। वरी ऑफ ज़रब 80 खे ख़तमु कयोसीं, 100 आयो। ऑफ ख़तमु ज़रब 50। शॉर्टकट में सिंपल तव्हां ज़ीरोज़ कैंसिल कंदा वञो। जीअं हिन जी मूं ज़ीरो कैंसिल कई त हिन जी बि ज़ीरो कैंसिल थी वई, हिन जी बि ज़ीरो कैंसिल कयुमि, हीअ बि कैंसिल थी वियो, हीअ बि ज़ीरो कैंसिल, हीअ बि ज़ीरो कैंसिल थी वई, हीअ ज़ीरो बि कैंसिल थी वई, हीअ बि कैंसिल थी वई। बाक़ी छा बचो? ॿिके जो हिन ते लॻायो, 5 × 10, हिकु 5 हिन जो लॻायो, ॿिए 5 10, हिकु 5 हिकु हिन खे लॻायो, हीअ 5 हिते कैंसिल थी विया, 1 ॾुनो 4 × 8। जवाबु छा आयो? इहो मूं तव्हांखे सम्झायो, 1 मिंट लॻो। तव्हां पाण कयो आहे 15 सेकंड या 20 सेकंड लॻिया तव्हांखे। सिंपल इहो कन्वर्ट 5/2% इन डेसिमल। पहिरीं हिन खे ख़तमु कयो या डायरेक्ट लिखोसि। परसेंटेज माना छा आहे? 1/100। 5/2 खे तव्हां जेकॾहिं वंड कंदो, 2 × 4, 1 पॉइंट ॾियो, 5 × 10, 2.5 परसेंटेज ख़तमु कयो, 100 आयो। हेठि घणियूं ॿुड़ियूं आहिनि? 2 ॿुड़ियूं आहिनि। त पॉइंट खां पोइ असां हेॾां वधंदासीं, 2 अंग ॾींदासीं। हाणे हिते 2 आहे, अञा हिकिड़ो अंग खपे न, त उन अंग जी जॻह ते छा असां रखंदासीं? 0 लॻाईंदासीं, त थी वियो 0.025। इहो आंसर आहे। हिकु लाइन जी स्टेप जी जी अगेन ही मिलियल आहे क्वेश्चन में। कन्वर्ट 5/2% इनटू डेसिमल। डेसिमल में असांखे कन्वर्ट करणो आहे 5/2। हाणे 5/2 जेको आहे परसेंटेज माना छा आहे? 1/100। हिन खे तव्हां पहिरीं कन्वर्ट कयो पॉइंटनि में, या तव्हां हिन खे छॾे ॾियो। हीअ 2 आहे, परसेंटेज मूं ख़तमु कयो, हीअ 100 अची वियो। हाणे खोड़ो लॻायो, 1 × 5 = 5, 2 × 5 = 10। हीअ घणा थिया? 1/2 × 20, 1/40। 40 जेकॾहिं हाणे तव्हां खोड़ो लॻायो, हिक ते वंड कयोसि, खोड़ो नथो लॻे, ॿुड़ी ॾिनीसीं, हिते पॉइंट ॾिनीसीं, अञा बि नथो लॻे, वरी ॿी ॿुड़ी ॾिनीसीं, त हिते बि असां ॿुड़ी ॾींदासीं। हाणे 2 दफ़ा लॻायो 40 जो 80, घणा बचिया हिन मां? 20, ॿुड़ी ॾियोसि, 45, 200, 0.025। थर्ड नंबर क्वेश्चन हो, आई ऑब्टेन्ड 60 मार्क्स आउट ऑफ 75 मार्क्स। व्हाट इज द परसेंटेज ऑफ माई मार्क्स? जॾहिं तव्हां पंहिंजी कैलकुलेशन कंदा, हींअर तव्हां पेपर भरींदो पंहिंजे बोर्ड में, त उते परसेंटेज केतिरी आहे तव्हां लिखंदो, त जेतिरियूं तव्हां मार्कूं खयूं आहिनि ऐं टोटल उनखे डिवाइड करे 100 सां छा कंदो? ज़रब कंदो। 60 मार्कूं ऑब्टेन करे थो घणनि मां? 75 मां। परसेंटेज मालूम कंदासीं,
पंजी जो लगायो 4 पंजी 100 53 75 इन ते 20 दफ़ा लगो घणा परसेंट आयो ही सिंपल फाइंड द रेंज ऑफ गिवन डेटा तव्हांखे सम्झा त रेंज छा आहे रेंज जो फार्मूलो याद हुजे त मैक्सिमम वैल्यू माइनस मिनिमम वैल्यू हाणे हिते डेटा जेका गिवन आहे 30 कामा -1 कामा -2 कामा 18 कामा -20 कामा 5 ॾिसो फार्मूलो तव्हांखे यादि आहे पोइ कहिड़ी बि वैल्यू हुजे पेपर में तव्हां आसानी सां हुनखे करे सघो था हाणे मैक्सिमम वैल्यू हिते असांजो 30 आहे ही माइनस फार्मूले वारो आहे ऐं हिते जेको असांजो मिनिमम वैल्यू कहिड़ो आहे -20 उहो हेॾां थींदो अक्सर तव्हां मां जेका ग़लती थी आहे त तव्हां हीअं लिखी छॾियो आहे डायरेक्ट हाणे 10 बचा तव्हांजा जेको ग़लति आहे ही माइनस में आहे हाणे 30 जॾहिं हाणे ही माइनस इंटू माइनस में छा थी वेंदो प्लस में थी वेंदो 50 जवाब अची वियो फाइंड द मोड ऑफ गिवन डेटा 4 5 3 2 6 8 5 5 6 3 5 मोड जी माना छा हुई जेको वध खां वधि रिपीट थींदो अचे हाणे हिन में तव्हां वध में वधि रिपीट कहिड़ो आहे तव्हांखे त ॾिसण में जवाबु अची वेंदो हिन जो 5 हूंदो त हिन जो 5 जवाबु हुयो ॿियो हुयो फाइंड द अमाउंट ऑफ ज़कात ऑन 50,000 ज़कात जो फार्मूलो यादि आहे टोटल अमाउंट ज़कात वंडिया इन फार्मूले ते कोई तव्हां जवाब सही थी वेंदो ऐं कुझु पॉइंटनि वारा हिसाब मूं पेपर में ठाहियो उहे पॉइंट वारो हिकिड़ो हिसाब हुयो 0.6 प्लस 0.6 डिवाइडेड बाय 5 आसान आहे 0.6 मथे आहे सभिनी में हिकिड़ी वैल्यू आहे न तव्हां हिनखे कॉमन कढी सघो था बाक़ी घणा बचा सभिनी में 1 अची वियो डिवाइडेड बाय 5 अदा हिन मां जॾहिं तव्हां 0.6 कॉमन कढंदो जेकॾहिं हाणे तव्हां 0.6 ज़रब मतिलबु वापसि आणियो त 0.6 एक साॻियो अची वियो ही वैल्यू साॻी अची वई ही वैल्यू बि साॻी अची वई त हाणे 0.6 मूं कॉमन कढियो हिन मां बाक़ी छा बचो 0.6 इंटू 5 ही 5 कैंसिल थी वियो 0.6 जवाब अची वियो तव्हांजो हिकिड़े स्टेप जवाब ॿियो 0.9 डिवाइडेड बाय 0.3 इंटू 0.3 बोर्ड में में तव्हांखे सर लाला पढ़ायो हो त पहिरीं छा करिणो आहे हिन में डिवाइड त हाणे 0.9 खे डिवाइड कंदो 3 ईंदो इंटू 0.3 हाणे पॉइंट खे तव्हां विसारे छॾियो फ़िलहाल 9 हाणे पॉइंट खां पोइ घणा अंक आहिनि हिकिड़ो असांखे हिते पॉइंट ॾियणी आहे 0.9 जवाब अची वियो ॿियो हुयो 0.02 इंटू 0.005 तव्हांखे मूं इहा ट्रिक सम्झाई त तव्हांखे पॉइंट हुजे त पॉइंट खे तव्हां निगलेक्ट करे छॾियो छो त हुन हिसाब सां वॾो लेंदी थी वेंदो हिसाब तव्हां पॉइंट विसारे छॾियो तव्हांखे अंक ॾिसण में अचंदा हिते घणो था अचनि 5 × 10 हाणे जवाबु अची वियो 10 हाणे तव्हांखे पॉइंट ॾिसणा पवंदा हिन पॉइंट खां पोइ घणा अंक आहिनि 2 ऐं हिन पॉइंट खां पोइ घणा अंक आहिनि 4 4 ॿ घणा थिया 6 त हाणे तव्हांखे 6 अंक खपनि राइट साइड खां काउंटिंग कयो राइट साइड खां हितां 1 2 3 4 5 6 हिते पॉइंट अची तव्हांजी हाणे हिन ज़ीरो जी हिते वैल्यू न आहे हाणे पॉइंट ॾेई छॾियो न हाणे हिन ज़ीरो जो वैल्यू न रही कहिड़ो 6 ही ज़ीरो
न ॾिसो न 5 ॾियो 10 आयो। हाणे मूंखे 6 अंग खपनि। हींअर ही मतिलबु ही सॼा आहिनि, ही फ्रैक्शन में न आहे, ही सॼनि अददनि में शुमार आहे। हींअर 10 पूरा आहिनि। त हाणे मूंखे पॉइंट खपनि। त हाणे जॾहिं मां हिते पॉइंट ॾींदुसि अंग हितां शुरू कंदुसि। हिते मुंहिंजा 2 ज़ीरो हूंदा, मां उहे बि काउंट कंदुसि। हींअर 1 2 3 4 5 6। हाणे जॾहिं मां ज़ीरो ॾेई छॾी न, त हाणे ज़ीरो खां पोइ हिनजी अहमियत ख़तमु थी वञे। मां आख़िरी अंग हुजे, अंग खां पोइ हींअर तव्हां मां हिते 50 बि ज़ीरो ॾेई छॾियुसि न, हाणे मुंहिंजी हिन कम जी न रही, अॻ में हुई वैल्यू हुनजी। सम्झो था ॻाल्हि खे? इहो ई हुयो हिसाबु जेको तव्हांखे हींअर हिनजी घणी आहे वैल्यू? 1000 आहे न। जॾहिं मां हिते पॉइंट ॾींदुसि, इनखे पॉइंट 1000 पढ़ंदे न पढ़ंदे, पॉइंट 1 पढ़ंदे, बसि इहो ई मसइलो आहे। कैलकुलेट कयो तव्हांखे कोन, हाणे पॉइंट जे हिसाब सां फ़र्क़ु न आहे। क्लियर आहे सभिनी खे? उमेद आहे त नेक्स्ट टेस्ट में इंशाल्लाह सुठो कंदो। जी 18 वारो साईं तव्हांखे पाण सम्झाईंदो। लास्ट चैप्टर टाइम लेक्चर में असां पेरीमीटर एरिया पढ़ियोसीं, तो उन जा वरी कुछ फार्मूला आहिनि। एरिया स्क्वायर जो छा हुयो? ए इक्वल टू एस स्क्वायर। एरिया रेक्टेंगल जो छा हुयो? लेंथ इंटू विड्थ। ये वैल्यू मां हिते लिख वेकर एंड ड्रैग। एरिया ऑफ रेक्टेंगल एंड एरिया ऑफ राइट एंगल। राइट एंगल माना जी 90 डिग्री हुजे। हाणे राइट एंगल जी जेको एरिया आहे उन जो वैल्यू चेंज थी वञे। हाणे ॾिसो, इन राइट एंगल खे जेकॾहिं मां हिन खे फुल में डॉट डॉट में करे अचां त रेक्टेंगल में अची थो वञे। अची वियो? हाँ, रेक्टेंगल में छा फार्मूलो हुयो? L इंटू बी। हाणे ही राइट एंगल आहे 90 डिग्री, उन जो अधु 1/2 लेंथ इंटू ब्रेड्थ। एरिया ऑफ इक्विलेटरल ट्राइंगल। जिनजा टई पासा बराबर हुजनि, तो उन जो जेको एरिया मालूम कंदो √3/4 इंटू साइड स्क्वायर। इन जी डायरेक्ट हिकिड़ी वैल्यू आहे, √3/4 के जेकर डिवाइड कंदो त उहो अची वेंदो 0.433 इंटू ए स्क्वायर जा साइड स्क्वायर। हाणे ट्रेपेजियम जेको आहे उहो इज़
ट्रेपेजियम इज अ क्वाड्रिलेटरल हुज ओनली वन पेयर ऑफ अपोजिट साइड इज पैरेलल। माना एक अड़ो चौकुंडो जिन फ़क़त एक जोड़ो आमू सामू वारा पासा पूर्व छोट थियन। किए इन जी ही हाइट ए बी सी डी, हाइट हिकड़ी ही थी इन जी। ये आमू सामू वारा पासा बराबर है ना, ये बेस एकड़ो थियो न जो, बियो बेस यो 2 थियो। हाणे एरिया जे इन जे ट्रेपेज़ियम जो फार्मूलो 1/2 h बेस 1 प्लस बेस 2। ये 6th चैप्टर में तव्हांजो टॉपिक है, ये जो है क्लास 6 किताब जे 6 में मैथ जे 11 चैप्टर नंबर 11 में ट्रेपेजियम के बारे में उन एरिया है। प्रॉब्लम भी उतना जो है फाइंड द एरिया ऑफ हाँ जी वर्डिंग प्रॉब्लम हो जाए पेपर में मिसाल को अची तो सके तो फाइंड द एरिया ऑफ ट्रेपेजियम विद अ पैरेलल साइड ऑफ लेंथ 6 सेंटीमीटर एंड 10 सेंटीमीटर ऑफ इट्स एल्टीट्यूड इज 5 सेंटीमीटर। ट्रेपेजियम जो एरिया मालूम कयो जे में उन जो बेस जो है उन जो हिकड़ी जी वैल्यू 6 सेंटीमीटर है, ए जो 10 सेंटीमीटर है, और उन जो एल्टीट्यूड माना ऊंचाई हाइट उन जी है 5 सेंटीमीटर। तो हाँ ही फिगर ही है इन में B1 6 B2 10 सेंटीमीटर, हाइट घणो तो बुधाए 5 सेंटीमीटर। फार्मूलो तक ही लिखियल है जहन में हुए, एरिया इतने रखंदासी 1/2, हाइट घणो है 5 आई बेस 1 जो 6 प्लस 10 1/2 5 6 10 घणा दिया 16। ये 2 16 के कैंसिल करे तो एक दफा 8 2 16 5 8 40 5 8 40 है स्क्वायर सेंटीमीटर। इन प्रॉब्लम के समझ में ना आयो हो इन सॉल्यूशन के इन सवाल के समझो तव्हां। सवाल तो पूछे तो फाइंड द एरिया, एरिया बुधायो ॾिसो न हर फिगर में तव्हांखे ॿुधाए हिते ट्रेपेजियम जो फिगर तो ॿुधाए, जेकॾहिं हू रेक्टेंगल चवे तॾहिं तव्हांखे मेंशन करे ॿुधाईंदो पेपर में, स्क्वायर में थी सके थो, क्वाड्रिलेटर में थी सके थो, पर हू चवे थो त ट्रेपेजियम जो मालूम कयो, उन जा लेंथ वैल्यू जेके आहिनि 6 सेंटीमीटर ऐं 10 सेंटीमीटर ॾिए थो, ऐं एल्टीट्यूड जेका हाइट आहे त उहा बि 5 सेंटीमीटर ॿुधाए थो। हाणे ट्रेपेजियम जी जेका शिकिल आहे फिगर त उहा आमू साम्हूं वारा पासा ए बी सी डी। हाणे ही जेको बेस हिकिड़ो थियो B1 उन जी वैल्यू तव्हांखे मिलियल आहे, फिगर त तव्हांजी प्रैक्टिस हूंदी, फार्मूलो तव्हांखे ज़हन में हुजे त ही जेको आहे 6 सेंटीमीटर आहे ऐं B2 जेको आहे 10 आहे। ॿी शइ बि हिकिड़ी मिलियल आहे, उहा छा आहे हाइट। त हाइट केतिरी आहे 5 सेंटीमीटर। हाणे तव्हांखे फार्मूलो ज़हन में लाज़मी हुजे, फार्मूलो एरिया ट्रेपेजियम जो आहे 1/2 हाइट B1 प्लस B2। हाणे तव्हां वैल्यू पुट कयो हिते, हाइट जी 5 ही 6 प्लस 10 1/2 5 इंटू 16 इसमें क्लियर। हाणे जेको ही 2 आहे हिते तव्हां हिनखे हिते 1 दफ़ो लॻायो, हिनखे 8 दफ़ा लॻायो, 5 8
40 स्क्वायर सेंटीमीटर। क्लियर थी वियो? हाणे ॿियो हिसाब आहे त इफ द पैरेलल साइड ऑफ ट्रेपेजियम 15 सेंटीमीटर एंड इट्स 20 सेंटीमीटर, वैल्यू ॿुधाए थो। साइड जा जेके मिलियन आहिनि, हिकिड़ो 15 सेंटीमीटर आहे, 20 सेंटीमीटर। इट्स एरिया फाइंड एल्टीट्यूड। हाणे हिन में थोड़ी तब्दीली थी वई आहे। उन में असां एरिया मालूम कयो, हाणे हिन में तव्हांखे साइड बि ॾिए थो, एरिया बि ॾिए थो, बाक़ी हिकिड़ी शइ ट्रेपेज़ियम में रहियल आहे, उहा कहिड़ी आहे? एल्टीट्यूड, हाइट। हाणे तव्हां हाइट मालूम कयो। फार्मूलो तव्हांखे 1/2 हाइट बेस प्लस बेस 2, एरिया ही आहे 140 1/2। हाइट मालूम करणो आहे b1 प्लस b2, ही b1 जी वैल्यू आहे, ही b2 जी। 15 बेस, ही बेस जा लेंथ साइडन प्लस 20। हाणे ही हिते जेको डिवाइड थो करे, हेॾां छा थींदो? जॾहिं बराबर जे हिकिड़े पासे डिवाइड में आहे त उनखे बराबर जो हुन पासे मोकिलींदासीं त उहो ज़रब थींदी, मल्टीप्लाइड थींदी। इंटू 2 हाइट 35 ॿुड़ी ॿी चौक 8 80। हाणे ही 35 हिते ज़रब में आहे त बराबर जो हुन पासे असां शिफ्ट कंदासीं, छा थी वेंदो? वंड थी वेंदी। न 5 जो खोड़ लॻाओ, 7 5 35, 5 5 25, 3 हेॾा 30 थिया, 6 5 30। हाणे 7 जो खोड़ लॻायो, 1 7 7 8 7 56। हाइट घणी निकिती असांजी? 8 सेंटीमीटर। एस ताईं क्लियर आहे सभिनी खे? हाणे ही हिसाब चलो, फाइंड द कॉस्ट ऑफ फेंसिंग अ रेक्टेंगल पार्क of length 250 meter and breadth 150 meter at the rate of 30 per kilometer, sorry per meter। हिसाब के समझो छा है लिखल? करणो छा है? तव्हांखे लास्ट लेक्चर में समझायो मां त ही चए थो हिकु पार्क आहे जिनजे किनार उन जा रेक्टेंगल पार्क आहे 250 मीटर ऐं 150 मीटर उन वेकर आहे ड्रेग। त उन जे चौधारी असां ख़ूबसूरत लाइ झंगलो ठाराईंदासीं। उन जी क़ीमत 30 रुपया पर मीटर थी अचे थी। त हाणे चौधारी जॾहिं का शइ असां मालूम कंदा आहियूं त तव्हांखे मूं चयो त पेरीमीटर फाइंड कंदासीं। उन जा कार्नर बॉर्डर आहिनि न, किनारा त असां सेट कयूं न, त पेरीमीटर जो रेक्टेंगल वारो फार्मूलो यादि आहे? L + B
तव्हांखे फार्मूला ज़हन में हुजणु खपनि त जब सवाल खे ॾिसी करे तव्हांखे जवाबु फौरन क्लिक में अची वञे त 2 लेंथ हिते आहे 250 प्लस 150 इनखे काउंट कयो 400 इंटू 2 थिया 800 मीटर पेरीमीटर थियो। हाणे फी मीटर जी क़ीमत केतिरी आहे 30 रुपया। उनखे तव्हां 30 सां मल्टीप्लाई कयो 3 अठा 24,000 रुपया क़ीमत लॻी उन पार खे डेकोरेट करण में। त क्लास 6 जे चैप्टर नंबर 11 मैथ जो पेरीमीटर एरिया जेको आहे गुज़िरियल लेक्चर ऐं अॼु के लेक्चर में कवर आहे। तव्हांखे साईं व्हाट्सअप करे छॾींदो। इन खां अलावा जेकॾहिं तव्हांजो को सवाल आहे त तव्हां पुछी सघो था। उहो 30 इन लाइ था चऊं त उहो जेको मिसाल ही बोर्ड आहे, हिन बोर्ड में मां थो चवां तव्हांजी ही एरिया बेकर 5 मीटर आहे इन जो ऐं ड्रैग जेका आहे 10 मीटर आहे। हिन बोर्ड में मां गुलदस्ता ख़ूबसूरत लॻाया। फी जेको मीटर आहे 30 रुपया हुनजी क़ीमत आहे। दुकान वारो तव्हां फी 30 रुपया मीटर जे हिसाब सां तव्हां घर में जेको ही फार्सिंग लॻायो था उहो मीटर जे हिसाब सां कैलकुलेशन कनि था न। त मां बॉर्डर वारो थो हाणे हुन तव्हां पेरीमीटर मालूम कंदो पोइ उनखे क़ीमत सां कंदो। जेकॾहिं उहो चए एरिया चयो आहे त असां L इंटू B एरिया जो फार्मूलो ही हुयो रेक्टेंगल जो लेंथ इंटू ब्रेथ उनखे ज़रब करे पोइ असां छा हिन कमरो आहे हिन जी जॻह मां मार्बल आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मीटर कैलकुलेट कंदो न त फी मार्बल 50 रुपया आहे फी मीटर जे हिसाब सां स्क्वायर फुट में। त मां हिन जी लेंथ मालूम कंदुसि ब्रेथ मालूम कंदुसि उनखे ज़रब करे पोइ तव्हां 50 सां ज़रब कंदो तव्हांखे पंहिंजी क़ीमत मालूम थिए केतिरो हिन में मुंहिंजो ख़र्चु ईंदो। थैंक यू बेटा।